जी बिल्कुल। शाह लतीफ़ में मुख़्तलिफ़ कबाड़े दुकाननि ऐं गोदामनि तां जेके दर्सी किताब मिलिया आहिनि उनजो तालीम खाते पारां नोटिस वरितो वियो आहे। इन इल्ज़ाम हेठि आयल जेको डिप्टी DO आहे जब्बार सखराणी उनखे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त इंक्वायरी जेको आहे तश्कील ॾिनी वई आहे। त तव्हांखे ॿुधाईंदो त शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ जेको गोदाम आहिनि उते सरकारी जेके दर्सी किताब आहिनि उहे मिलिया। KT न्यूज़ जेका रिपोर्ट लाई उन खां नोटिस वरितो वियो आहे। उनजो जेको आहे हिन वक़्तु जेको तालीम वारे सेक्रेटरी इंक्वायरी कमेटी जोड़े छॾी आहे। शुरूआती रिपोर्ट जी रोशनी में हिकु ऑफिसर मुअतल थियो आहे। तव्हांखे ॿुधाइण तालीम खाते अरिड़हें ऑफिसर डिप्टी DO मलीर अब्दुल जब्बार खखण खे फौरी तौर मुअतल कंदे कमेटी में जेको आहे सो जेका कमेटी तश्कील ॾिनी वई आहे। उन कमेटी जेको सरबराह सेक्रेटरी कमेटी जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ॾखण कराची ऐं डिप्टी सेक्रेटरी प्राइमरी उनजा मेंबर हूंदा। इन कमेटी इंक्वायरी करे जेको आहे तयन कंदी। इन हवाले सां तर्जुमान जो चवणु आहे त तमामु वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे त थोरी लालच जे करे सरकारी जेके दर्सी किताब आहिनि उहे विकिरो कया विया आहिनि। हिन ॾोह में जेके मुल्ज़िम मुलविस हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी ऐं जेको डिप्टी DO आहे उनखे हिन वक़्तु जेको आहे मुअतल कयो वियो आहे।